सर छोला किथे आहिनि छोला? हाँ छा? हाँ गाड़ी में हलंदे या गाड़ी में? हाँ कार में छॾे चई या घर? ओ यार ये गाड़ी बीठी आहे न, होया चाबी ओ या गाड़ी बीठी आहे साम्हूं। हाँ हाँ बस तोखे छा हले कोन्दी चे? हलंदे देर कई है छोलन में जैकेट लाया हुई गर्मी चाहिए। हाँ यार घर वेंदम ड्यूटी ख़त्म मेरी। हाँ तुंहिंजी ड्यूटी ख़त्म। तूं घर वन साइकिल वाइकिल हला है ना खान शाह दे घुमदे तो ठीक है। तो लाइक कयो फॉलो कयो खुश खुश हुजो जाते जानी हुजो।